सिंध जी मिट्टीअ मां केतिरा ई आवाज़ उभरिया, पर हिकु आवाज़ अहिड़ो बि हो जेको मोहब्बत, बग़ावत, दर्द ऐं हसन खे शाइरीअ में अहिड़े रंग सां पेश कयो जो पर पूरी सिंध जो ज़मीर बणिजी वियो। हा, असां ॻाल्हाए रहिया आहियूं शेख अयाज़ जे बारे में। शेख अयाज़ 2 मार्च 1923 ईस्वी ते शिकारपुर में ॼाओ। असल नालो ग़ुलाम हुसैन शेख, पर अदब में हू अयाज़ जे नाले सां अमर थी वियो। नंढपण खां ई हू हसास तबियत जो मालिक, किताबनि जो शौक़ीन ऐं सोच में ॿियो ई रंग रखंदो हो। अयाज़ शिकारपुर में तइलीम हासिल कई, पोइ कानून पढ़ियो ऐं वकील पिणु बणियो। पर जॾहिं दिलि में शाइरी जो दरिया वहंदो हुजे त पेशा कहिड़ो ऐं अहदा कहिड़ा। अयाज़ लाइ असल ज़िंदगी शाइरी हुई, लफ़्ज़नि जो सफ़र, जज़्बनि जो इज़हार। अयाज़ जॾहिं शाइरी शुरू कई तॾहिं सिंध सियासी ऐं समाजी तब्दीलियुनि जे दौर मां गुज़री रही हुई। हू सिर्फ़ु शाइर न रहियो, पर आवाज़ बणिजी वियो, मोहब्बत जो, क़ौमियत जो ऐं सच जी जुरत जो। अयाज़ जी शाइरी में तव्हांखे मिलंदो मोहब्बत जो अहसास, सिंधी सुञाणप जो फ़ख्र, ज़ुल्म ख़िलाफ़ बग़ावत ऐं तसव्वुफ़ जी ख़ुशबू। हिन सिंधी शाइरी में नओं फ़िक्र, नवां बहरी ऐं नए लहजे जी जुरत आंदी। अयाज़ जी शाइरी घणो करे राॼी माण्हुनि लाइ हुई, उहे माण्हू जेके ज़ुल्म, नाइंसाफ़ी ऐं ॾुखनि जो पार खणी रहिया हुआ। हिन ताक़तवर हलकनि जे मुखालफ़त बि सठी। संदसि कुझु किताब बंदिशनि जो शिकार थिया, पर अयाज़ कॾहिं ख़ामोश न थियो। अयाज़ लिखिया ग़ज़ल, नज़्मूं ऐं नसरी शाइरी, ड्रामा, मज़मून ऐं शाह जो रिसालो जो मशहूर उर्दू तर्जुमो। संदसि किताब भंवरनि भरी आई बाह, ही माण्हू ही मुंहिंजो मुल्क ऐं ॿिया केतिरा ई शाहकार अॼु बि पढ़ंदड़नि खे मोहे विझनि था। 1976 ईस्वी खां 1984 ईस्वी ताईं शेख अयाज़ सिंध यूनिवर्सिटी जो वाइस चांसलर रहियो। इहो दौर अदब, फ़न ऐं सोच जी आज़ादी लाइ सुहिणो दौर साबित थियो। ज़िंदगीअ जा आख़िरी साल कराची में गुज़ारियईं। बीमारी बावजूदु लिखंदो रहियो, छाकाणि त शाइरनि जा हथ रुकजनि था, पर दिलि कॾहिं बि न। संदसि वफ़ात 28 दिसंबर 1947 ईस्वी ते थी, पर संदसि लफ़्ज़ अॼु बि चेरा आहिनि। शेख अयाज़ सिर्फ़ु शाइर न हो, हू फ़िक्र, आज़ादी, मोहब्बत ऐं सच जो तर्जुमान हो। संदसि शाइरी सिंध जी सुञाणप आहे। संदसि लफ़्ज़ नौजवान नसल जो हौसलो आहिनि। अॼु बि हर साल अयाज़ ॾिहाड़ो मल्हाइबो आहे ऐं संदसि शाइरी नए रूह सां पढ़िबी आहे, ॿुधी ऐं ॻाई वेंदी आहे। जेकॾहिं तव्हांखे शेख अयाज़ जी तारीख़ पसंदि आई हुजे त वीडियो खे लाइक, शेयर ऐं चैनल खे सब्सक्राइब करणु न विसारिजो। अचो त सिंध जे अदब, शाइरनि ऐं सक़ाफ़त खे गॾिजी ज़िंदा रखूं।